ये आमल ना जेके तावीज़ दा वेठल कर माण्हू ई एड़ा चरिया थी आहिनि जो आमिल वरी उन्हनि खे था चवनि जेकी तावीज़ दा वेठल आमिल उनखे चइबो आहे जेको क़ुरान मजीद ते अमल करे छा ते ॻाल्हायो ई नथा अमल करे हे जेके तावीज़ दा लिखनि ये कुरान मजीद ते अमल नथा करनि हे मेरे पंहिंजो वीचारा रिज़्क़ रोज़ीअ जो इंतज़ाम करे वेठा आहिनि हे साईं चिश्ती आहे हे साईं कादरी आहे हे साईं फलाणो आहे टीरो हे मटीरो अहिड़ा सिंगरा गिंगरा जी आमिल थी वेठा आहिनि मुल्क खे लुटनि था फुरनि था माण्हू बि बेदा था अचनि उन्हनि वटि साईं 10,000 ॾियां थो बसि कमु करे ॾे साईं 20 तो ॾियां बसि बारो कर देर न कजांइ साईं 50 तो ॾियां बसि मुंहिंजो हे मसइलो हल कर अहिड़ो जे मोतबर हुजे हा त इहो पाण ॾींहों राति तव्हांजे इंतज़ार में न वेठो हुजे हाणे असांजे पासे हिकिड़ो मेखो तयारु थियो आहे जेको पाण खे चिश्ती थो सॾाए मां नालो न खणंदुसि लक़ब ॿुधायांव थो अलाह जाने तो जंहिंखे गुई धोअण बि न ईंदी सिंगरो गिंगरो हाणे साईं वॾा लक़ब शकब ॾेई हेॾा इश्तिहार छापाए सॼे शहर शिकारपुर में हणाया अचो वॾो आमिल बस वेठो आहे इंतज़ार में तव्हांजे पुॼण जी देर आहे लुभिया जा पुट ऐं माण्हू एॾा था अचनि भेणी भर कान असां वटि 2-3 मिंट आयो फोन मथां फोन समय सां मुतवर थी ॻाल्हाए पियो मूंखे हाली टाइम न आहे हाली मूंखे टाइम न आहे मां चयोमांसि हूअं थुका खाईंदे हाणे वरी मुतवर थियो चरिया पाण खे आमिल था सॾाइनि इहे आमिल आहिनि ई न चो जेके तावीज़ था लिखनि इहे आमिल ईशा जा आमिल आहिनि निमाज़ में नथा पढ़नि ॾाढियूं कतरायूं वेठा आहिनि आमिल फुरफुरा लॻी पिया माण्हू हे वीचारो बीमार थींदो आमिल वटि जालीअ वटि इहे जाली आमिल पोइ चवंदो साईं मां ख़ुशी न सोचियां डॉक्टर ॾेखारे थको हे बि वरी चवंदसि भला ॾे रुमाल त मां ॾिसां रुमाल वठी अटकल तो ॿुधायांव हिननि जाली आमिल जी पोइ हीअं वकड़ ॾींदा हीअं करे वरी ॿीहर फूकां वरी साईं छा थियो तोखे त वॾो जादू आहे ॼाण मोए जट जा पुट खणी आ 30,000 ते इलाज कया हे चवंदो साईं मां गरीब मां मिस्किन हलो गरीब हल होॾे डॉक्टर ने लख था फुरायो हिते 30,000 नथा आणे पोइ आख़िर चवंदो साईं भला हाणे इलाज कर 30,000 तोखे ॾींदुसि 30,000 बि फुराईंदो डूंगरो बि पंहिंजो ऊंधो कयूं पियो हे कुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पियो आहे मुंहिंजी माइटाणी वेचारी वहम जी मरीज़ाणी थी त मूं ते जादू थियो आहे पोइ असांजो भाउ बि इहो कमु कंदो आहे पर जाली नमूने सां न असली तरीक़े सां पढ़ाई कंदो आहे असुल तरीक़ो आहे त जिन वारे मरीज़ ते कबी आहे पढ़ाई पोइ जेकॾहिं जिन हूंदो हुन में ज़ाहिर थी पवंदो जादू वारो हुजे या आम जिन हुजे वो कंदो आहे पढ़ाई हुनजो पढ़ाई कई असांजे भाउ त असांजी माइटाणी खे चई त मां लिखी थो ॾियां तोखे कुझु बि न आहे न जादू थी न जिन जो असर थी वञी इलाज कराए हिनखे पोइ बि पक न पई वई हिकु ॿिए आमल्याणीअ ॾे माईअ ॾे हुन चयो तोसां त ज़ुल्म लॻो पियो वारो कर देर न कर खणी आ 50,000 त कयां इलाज 7 पढ़ायूं घणियूं पढ़ायूं 7
हुन चयसि मां ग़रीब आहियां गुज़रिया चईं भला ग़रीब आहियां त 5 छॾिया ॼण पाॾो थी वठे चईं भला 5 ॿिया छॾिया 40 चञा रहा जे भला हाणे अञा रियाद थी कराए त भला 5 ॿिया 35 खां बस मां न लांदी अल्लाह जी ज़ात जो कसम 35,000 भी फुराए वेचारी उहा ही बीमार लगी पई आहे कुरान छॾींदो त दरबदर थींदो ठोकरा खाईंदो वॾे मां वॾी शफ़ाअत कुरान मजीद चो जादू जे वहम में परेशान थियण वारो ओ जिन्नात जे असर में ग़मगीन थियण वारो शो मायूस थियो शो था जाली आमलन पंहिंजा पैसा भरायो हे रहमत ऐं बरकत वारो कुरान मजीद तव्हां असांजे घरनि में मौजूद आहे नबी साईं फरमायो जंहिंखे वहम दे त मुदे जादू आया जिन जो सलाम साईं फरमायो वो मर्द औरत रोजानो रोज फजर ऐं नमाज खां बाद में 3 दफा कुल अल्लाह शरीफ पढ़ 3 दफा कुल रब्बिल फलक पढ़ 3 दफा कुल रब्बिल नास पढ़ पोइ पंहिंजनि हथनि ते फूके सारे जिस्म ते हथ घुमाइनि साईं फरमायो इंशाअल्लाह ताला मां मोहम्मद करीम किरन दी तो ॾियां जेकॾहिं जादूअ जो असर हूंदो जिन जो असर हूंदो ओ मुंहिंजे प्यारे नबी फरमायो 40 ॾींहंनि अंदर 40 रातनि अंदर कुरान मजीद जी बरकत सां उहो असर टुटी वेंदो हुन माण्हूअ खे न जिन ऐं जादू मां निजात नसीब थी पाण कुरान न पढ़ंदा बाक़ी तावीज़नि में पैसा फुराईंदा ओ मुझे आकाश है मुझे अल्लाह तरफ से फरमायो ने मांगे वहमात मुझे घर में है पाता सही फरमायो संदे के तालिया कुरान शरीफ सूरह बकरा जी तेज आवाज में तिलावत कयो मुझे आकाश सही मुझे रब ने फरमायो माज़ा में जो जिन शैतान भी ताजे घर में रह सके हे करम करें कुरान मजीद हे पावला कुरान मजीद वैज़ा ज़करत रब्बक बिल कुरान वहदा वल्लव वला अदबार नुफूरा पर गाल सोचण जी ये त जिन छो था अचनि असांजे घर में जिन असांखे छो था वठनि असांजे अमड़नि खे असांजी भेनरुनि खे असांजे बचड़नि खे असांजी नियाणियुनि खे असांजी ज़ालुनि खे छो था पकड़नि हुननि जो न असां सां वड़ो न वास्तो न ॾेती न लेती न वापार न तिजारत पोइ बि छो टंग अटकायूं पिया ओ मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो जिन जेके शैतान हुए असांजा अज़ली अबदी दुश्मन आहिनि जिन्हनि में सिर्फ शैतान भी न अथव जिन्हनि में मोहिंद भी अथव जिन्हनि में नमाज़ भी आहिनि जिन्हनि में हाफ़िज़ भी अथव जिन्हनि में आलिम भी अथव जिन्हनि में कारी भी अथव पर घणे भाङे जिन शैतान आहिनि घणे भाङे शैतान वो जेके शैतान आहिनि उहे असां समूरनि इंसाननि जा दुश्मन ऐं ख़ासि तौर ते मुस्लमाननि जा
नबी से फरमायो जेको नमाज न तो पढ़े जंहिंजी जिंदगी में तिलावत कुरान शरीफ जी नाहे जंहिं घर में कुरान शरीफ जी तिलावत नाहे जंहिं घर में नमाज नाहे पोइ उन घर में उन माण्हू खे अची इन शैतान जी हमलो था चयो नबी से ईअं बि लफ़्ज़ फरमाया साईं फरमायो जंहिं घर में कुरान शरीफ जी तिलावत नाहे नमाज नाहे उहो घर वेराना मिसल कब्रिस्तान जे मां तव्हां खां पुछां थो कयां त कब्रिस्तान में जिन रहंदा आहिनि जिन्हनि जे रहण जी जॻह कहिड़ी आहे ॻाल्हायो कब्रिस्तान पोइ असां पाण पंहिंजनि घरनि खे कब्रिस्तान बणायूं वेठा आहियूं पोइ कीअं न जिन असांजे घर में घेरो कंदा कीअं न कड़ो चाढ़ींदा जेकॾहिं तव्हां पंहिंजनि घरनि में जिन्हनि खून निजात चाहियो था जेकॾहिं तव्हां पंहिंजनि घरनि में फर्द चाहियो था आराम चाहियो था सुकून चाहियो था त हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान शरीफ जे आवाज़ खे बुलंद कयो अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान